जी नाज़रीन, साई खां पोइ हिकु भेरो वरी हाज़िर आहियूं अज़मत रमज़ान सहरी ट्रांसमिशन में। यकीनन ही रहमतूं बरकतूं इनायतूं अल्लाह ताला जी तरफ़ खां असां ऐं अव्हां ते करम नवाज़ी तौरु इनाम ऐं एज़ाज़ तौरु अल्लाह ताला असांखे इनायत फ़रमायूं आहिनि त असांजे मथां बि इहो लाज़िम आहे त असीं उन जो क़दुरु कयूं। अल्लाह तबारक व ताला जो ही करम ऐं फ़ज़ुल जॾहिं ख़ासि ख़ुसूसी महिरबानी, जीअं पहिरीं कलाम पाक जी तिलावत वारी आयत सगोरी में अव्हां ॿुधो त ही ईमान वारनि जे मथां ख़ुसूसी करम आहे, महिरबानी आहे, नवाज़िश आहे। त उन ईमान वारनि जे मथां एतिरो ख़ुदा पाक जी नवाज़िश महिरबानी आहे त उहे नंढड़ा ॿार आहिनि या वरी वॾी उमिरि वारा आहिनि, उन जे हवाले सां रोज़े जो कहिड़ो हुकुम आहे ऐं गॾोगॾु जेके सिहतमंद आहिनि, तंदुरुस्त आहिनि, मुसाफ़िर बि न आहिनि ऐं मुक़ीम आहिनि, त उन हवाले सां कहिड़ो हुकुम आहे। अल्लामा मोहम्मद ताहिर ताहिरी साहिब जन खां पुछूं था साईं। रमज़ान मुबारक त सहरी जो माशाअल्लाह तमामु बहितरीनु ट्रांसमिशन में पाण गॾु आहियूं ऐं असांजा नाज़रीन ॾिसनि पिया त रमज़ान मुबारक जे हवाले सां हीउ रोज़ो अल्लाह ताला जो फ़र्ज़ु आहे ऐं अव्हां चयो ईमान वारनि। हाणे ईमान वारनि में नंढड़ा ॿार बि शामिलु आहिनि ऐं औरतूं बि शामिलु आहिनि, मर्द बि शामिलु आहिनि, उन में वॾी उमिरि वारा बि शामिलु आहिनि, नौजवान बि शामिलु आहिनि। यानी इंसानु उहो अहले ईमान जंहिं कलमो पढ़ियो आहे, असांखे सिर्फ़ु इहो अव्हां रहनुमाई कयो त नंढड़े ॿार खां वेंदे वॾी उमिरि वारे ताईं इन रोज़े रखण जे हवाले सां उन्हनि ते फ़र्ज़ियत फ़राइज़ जी केतिरी पाबंदी आहे ऐं ख़ुदा न ख़्वास्ता उन्हनि में को बीमार आहे, पोइ उहा विचड़ंदड़ बीमारी जी सूरत में हुजे, वबाई सूरत में हुजे या आम तबई बीमार आहे, जीअं अॼुकल्ह आम मर्ज़ हलनि पिया, ब्लड प्रेशर आहे, शुगर आहे या कुझु दिलि जो मरीज़ आहे, त अहिड़ियूं ऐं उहो मुस्तक़िल बीमार आहे। इन हवाले सां असांजी रहनुमाई फ़रमायो ज़िंदगी जे उन स्टेज शुरूआती ॿार वारे मरहले खां वठी करे आख़िरी पोड़े पीर सन ताईं असांजी रहनुमाई कयो त इस्लाम असांखे उन मुतालिक़ कहिड़ी रहनुमाई करे थो। माशाअल्लाह, तमामु बहितरीनु सवाल तव्हां मौक़े ऐं मुनासिबत जे एतबार सां कयो आहे। दीन इस्लाम जा जेके बि अहकामात लागू थियनि था उहे बुलूगत खां पोइ लागू थियनि था। जॾहिं इंसानु को बि ॿार या ॿारड़ी जवान थिए थी, बुलूगत जी हद ताईं पहुचे थी, उन खां पोइ शरई अहकाम उन जे मथां लागू थियनि था। लेकिन कुझु अहिड़ा अहकाम आहिनि उहे लागू त बुलूगत खां बाद थियनि था, लेकिन उन्हनि जी अहमियत खे मद्देनज़र रखंदे बुलूगत खां कुझु अरसो पहिरियों ई उन्हनि खे उन्हनि जी आदत विझण जे लाइ दीन इस्लाम हुननि खे इन तरीक़े ते आणण जे लाइ मुक़ररु फ़रमाए थो ताकी उन्हनि में उहा आदत पइजी वञे। जीअं नमाज़ आहे बुलूगत खां पोइ फ़र्ज़ु थिए थी, लेकिन 7 सालनि जो हुजे ॿार त हुनखे हुकुम ॾिजे, वरी 11 सालनि ताईं पहुचे त हुनखे सख़्ती सां ज़रब सां उनखे नमाज़ पढ़ाइजे ताकी बुलूगत ताईं उनखे आदत पइजी वञे। अहिड़े नमूने रोज़ो बि आहे। रोज़े जी फ़र्ज़ियत त बुलूगत खां पोइ ई थिए थी, लेकिन अगरि बुलूगत खां पहिरियों असां नंढड़नि ॿारनि खे रोज़ो रखाइणु शुरू कयूं, एतिरा ॿार जेके समझदार आहिनि, 10 सालनि जो ॿारु आहे, 12-13 सालनि जो ॿारु आहे, अगरि उन्हनि खे असां रोज़ो रखायूं था त उनखे बि अलाह ताला सवाब अता फ़रमाईंदो। लेकिन अगरि उहो रोज़ो उनजो टुटी पवे बुलूगत खां पहिरियों त उनजो उनखे गुनाह कोन थींदो। यानी उहो नंढड़ो ॿारु जेकॾहिं रोज़ो टोड़े विझे थो त उन ते रोज़े टुटण जो कफ़ारो लाज़िम कोन्हे, न ई उनजे मथां क़ज़ा आहे। अलबत्ता जेको नौजवान शख़्स आहे, नौजवान शख़्स रोज़ो टोड़ींदो त उनजे मथां मुख़्तलिफ़ वरी उन जूं सूरतूं आहिनि क़ज़ा ऐं कफ़ारे जूं। नौजवान जेको बुलूगत खां पोइ उनजे मथां रोज़ो फ़र्ज़ु आहे, जेसीं ताईं उहो सही आहे, सही हुजे, आज़ादु हुजे, मुसाफ़िर न हुजे, मुक़ीम हुजे, इहे ऐं सिहत जे एतबार सां बिल्कुलु तंदुरुस्त हुजे, उन जे मथां रोज़ा फ़र्ज़ु आहिनि। हाणे जेको मुसाफ़िर आहे उनखे रिआयत आहे, उहो रोज़ो छॾे सघे थो, शरई मुसाफ़िर, ऐं उनखे वरी बाद में क़ज़ा करणु लाज़िम आहे। जेको मरीज़ आहे, कंहिं मुस्तनद तबीब, हकीम, डॉक्टर उनखे इहो चयो आहे त अगरि तूं रोज़ो रखियो त तुंहिंजी बीमारी वधी वेंदी या उनखे तकलीफ़ वधी सघे थी, उनजी बीमारी वधी सघे थी, त उनखे बि रोज़ो रखणु फ़र्ज़ु कोन्हे,
उहो बाद में क़ज़ा रोज़ा रखण जो पाबंद आहे। अहिड़े तरीक़े सां जेको पीर सन आहे, जेको वॾी उमिरि में पहुची चुको आहे, वॾी उमिरि में दाख़िल थी चुको आहे, उन जे मथां जेको माना शेख़ फ़ानी शरीयत इस्लाम ऐं शरीयत में उनखे शेख़ फ़ानी चवंदा आहिनि, यानी कि बिल्कुलु पीर सन माण्हू। हाणे उहो रोज़ो रखी नथो सघे, उनखे बर्दाश्त नथी थिए, वुसअत कोन्हे, बुख कोन्हे, एतिरी वीकनेस अची वई आहे त उहो बर्दाश्त कोन थो करे सघे। लिहाज़ा उहो शख़्स फिदियो ॾींदो, उहो उनजे रोज़े जे तरफ़ां एवज़ बणिजी वेंदो। अल्लाह ताला उनखे रोज़े जी ॻाल्हि कई आहे त मूंखे ज़हन में अचे थो त हाणे उहो फिदियो रोज़ाना जे बुनियाद ते ॾिए या रमज़ान मुबारक पूरे महीने जो फिदियो कंहिं हिकिड़े मिस्कीन खे ॾेई छॾे सभिनी रोज़नि जो? दीन इस्लाम में सहूलत आहे, आसानी आहे। अगरि हर रोज़े जो हिकिड़ो हिकिड़ो जेको फिदियो आहे अगरि कंहिं माण्हू खे ॾींदो त अलॻि अलॻि ॾींदो त बि थी वेंदो, या सभई गॾाए करे हिकिड़े कंहिं ग़रीब शख़्स खे ॾींदो जेको रोज़ा रखे पियो त बि हुनजो उहो फिदियो अदा थी वेंदो। हाणे हिन में वरी ॿियो सुवाल थो पैदा थिए, माण्हू सुवाल कनि था त साईं तव्हां जंहिं जे हवाले फिदियो कयो था, रोज़ो जेको नथो रखे, हाणे जेकॾहिं जंहिंखे तव्हां फिदियो ॾिनो आहे तव्हां त इहो सम्झो आहे त हू रोज़ेदार आहे ऐं हू रोज़ो नथो रखे, त हिन फिदिये ॾियण वारे जे उन फिदिये ते या जंहिं फिदियो अदा कयो आहे उन ते को शरई एतबार खां जेको आहे सो को हुकुम वग़ैरह लागू थिए थो छा? सभ खां पहिरियों त जेको शख़्स फिदियो अदा करे थो उनखे ॾिसणु खपे त जंहिंखे मां ॾेई रहियो आहियां इहो रोज़ो रखे थो या नथो रखे। ज़ाहिर ॻाल्हि आहे उहो इहा पंहिंजी दिलि जो इत्मीनान करे पोइ ई ॾिए थो। दिलि जो इत्मीनान जॾहिं उनखे थी वियो ऐं पोइ उनखे उन फिदियो ॾिनो त अहिड़ी सूरत में उहो रोज़ो न बि रखे त उनजो फिदियो अदा थी वेंदो। सही, सुभान अल्लाह, माशाल्लाह। मरीज़ जे हवाले सां जेका ॻाल्हि तव्हां कई त उन में उहो मरीज़ जंहिंखे मौजूदु वक़्त जो डॉक्टर चवे त तूं जेकॾहिं रोज़ो रखंदे त तुंहिंजी सिहत लाइ हानिकार आहे, जीअं असांजे मुफ़्ती मुनीबुर रहमान साहब जन हलंदड़ रमज़ान मुबारक जे हवाले सां जेको मसाजिद जे हवाले सां हिकिड़ो पंहिंजो मुकमल तौर ते पैगाम जारी कयो आहे, उन में उन ॿुधायो आहे त दिलि जा मरीज़, ब्लड प्रेशर जा मरीज़ या ज़ियाबितिस जंहिंखे शुगर जी लेवल तमामु घणी आहे उहे मरीज़ आहिनि, ऐं उहे मर्ज़नि जे हवाले सां उन चयो आहे त उहे एतिरे क़दुरु जो नमाज़ फ़राइज़ जी अदायगी लाइ बि मस्जिद में न अचनि, एहतियाती तदाबीर जे एतबार खां इहो अलाह ताला में भरोसो रखनि, यकीन रखनि, उन्हनि खे उहो ई अजर मिलंदो जेको उन्हनि खे जमायत सां नमाज़ पढ़ण जे दरमियान मिलंदो, उहो जेकॾहिं घर में अदा कंदो त हू उज़ुर वारो आहे ऐं उज़ुर जे करे उहो नमाज़ घर में अदा कंदो त उनखे उहो साॻियो। इन हवाले सां अवां असांजी रहनुमाई फरमायो। हिकिड़ी ॻाल्हि हिन में रहिजी वई, जेको मरीज़ उनखे इहा उमेदु आहे त मां पोइ सही थी वेंदुसि, अगरि उहो तंदुरुस्त थी वियो त उनजे मथां क़ज़ा लाज़िम आहे, लेकिन अगरि ख़ुदा न ख़ास्ता हू तंदुरुस्त न थी सघियो बल्कि उन ई दौरान ई उनजो इंतिकाल थी वियो त उनजे मथां क़ज़ा बि न हूंदी ऐं कफ़ारो कुझु बि उनजे मथां न हूंदो, छो जो उनखे मौक़ो मिली न सघियो, उहो सिहतमंद थी न सघियो। बाक़ी हलंदड़ सूरत हाल में मुफ़्ती आज़म पाकिस्तान मुफ़्ती मुनीबुर रहमान साहब ऐं मुफ़्ती जस्टिस तक़ी उस्मानी साहब ऐं ॿिया जेके आलिम सगोरा उन्हनि सां पेश हुया ऐं हुकूमत सां सहकार करे जिन हिकिड़ो फार्मूलो तय कयो ऐं उम्मत जे लाइ आसानी फरमाई। कुझु माण्हू असां में हुया जेके मुतशद्दिद हुया त असां हर हाल में मस्जिद में निमाज़ पढ़ंदासीं, कुझु वरी अहिड़ो माहौल हुयो जो मस्जिदनि खे बिल्कुलु बंदि कयो वञे, डॉक्टरनि तबीबनि जो चवणु। इन में हिकिड़ी दरमियानी राह इहा पैदा थी ऐं दीन युसरुन, दीन आसानी आहे। ऐं असांजे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो यस्सिरू वला तुअस्सिरू, तव्हां आसानी पैदा कयो, ॾुखियाई ऐं तंगी पैदा न कयो। असांजे आलिमनि सगोरनि गॾिजी करे हिकिड़ी फ़तवा जारी कई आहे, मुतफ़िक़ा तमामु मसालिक ऐं मकातिब जा उलमा गॾु थी करे फ़तवो जारी कयो आहे त जेके पीर सन माण्हू आहिनि उहे मस्जिद में न अचनि, छो जो इहो भले मरीज़ न बि हुजे, उमिरि दराज़, छो जो उहा वबा जेका हलंदड़ आहे इहा घणे भाङे जेको आहे उनखे लॻण जो शुबो आहे, बीमारी आहे,
त उहो वॾी उमिरि वारो माना उन मस्जिद में न अचे। उहो न अचे। नंढा ॿार हसास हूंदा आहिनि, कुवत मुदाफ़ियत उन्हनि जी तेज़ कोन्हे, उहे मस्जिद खां परहेज़ कनि, मस्जिद में न अचनि। अच्छा, अॼु सां हिन में अगरि असां गौर कयूं त असां मुस्लमाननि जे लाइ हिकिड़ो बहितरीनु सुनहरी मौक़ो बि आहे त असां हिन हलंदड़ माहौल में पंहिंजे घर जी तरबियत करे सघूं। अगरि ॿार मस्जिद में नथो वञे, पीर सन मस्जिद में नथो वञे, त अगरि असां ख़ूबसूरत तरीक़े सां घर में बाजमात नमाज़ जो अहतमाम कयूं त असांजे ॿारनि खे नमाज़ जी तरबियत बि थींदी ऐं मसाइल खां आगाही बि थींदी। हाणे ॿार स्कूल त कोन था वञनि, उहो पीर सन माण्हू, उहो बाबो, उहो चाचो, उहो ॾाॾो, नानो ॿारनि खे विहारे वुज़ू जा मसाइल ॿुधाए, वुज़ू जा फ़राइज़ सेखारे, वुज़ू जा वाजिबात सेखारे। यानी अव्हांजे चवण जो मक़सदु आहे त हींअर हिकिड़ो मौक़ो मिलियो आहे ऐं उन मौक़े जी मुनासिबत सां जेकॾहिं उहो पोड़ो पीर सन, छो त तजुर्बेकार आहे नमाज़ जा वुज़ू जा मसाइल बि, ऐं उहो घर जे अंदरि जमायत करे त उनखे जमायत जो सवाबु जेको आहे उते घर जे अंदरि ई मिलंदो। ज़रूरी न आहे त वॾी उमिरि वारो या नंढड़ो ॿारु जमायत सां मस्जिद में नमाज़ पढ़े। जमात जो बि सवाबु मिलंदो ऐं तालीम ऐं तदरीस ऐं तालुम जो सवाबु बि मिलंदो, तरबियत जो सवाबु बि मिलंदो। तमामु बहितरीन। नाज़रीन, अल्लामा मोहम्मद ताहिर ताहिरी साहब जन तमामु बहितरीन अंदाज़ सां तिलावती कलाम पाक खां पोइ क़ुरान पाक जी रोशनी में, अहादीस जी रोशनी में असांजी रहनुमाई फ़रमाइनि पिया। अज़मत रमज़ान सहरी ट्रांसमिशन जारी आहे। मिलूं था थोरी साई खां। जी नाज़रीन, साई खां पोइ वरी हाज़िर आहियूं अज़मत रमज़ान सहरी ट्रांसमिशन में। अल्लामा मोहम्मद ताहिर ताहिरी साहब जन असां सां गॾु आहिनि ऐं असांजे मुल्क मिल जा तमामु बहितरीन सनाख़ा ख़ुशिलहान मोहतरम इसरार हैदर मेमन ताहिरी साहब जन बि असां सां गॾु आहिनि। अज़मत रमज़ान सहरी ट्रांसमिशन में अव्हां ॿुधी रहिया आहियो रमज़ान मुबारक जूं रहमतूं, बरकतूं, इनायतूं, नवाज़िशूं। हिन खां अॻु असांखे अल्लामा साईं मोहम्मद ताहिर ताहिरी साहब जन जेका ॻाल्हि ॿुधाए रहिया हुआ त असांजे मथां इस्लाम जी का सख़्ती न आहे ऐं इस्लाम असांजो आसान दीन आहे। इन हवाले सां अव्हां ॾिठो हूंदो त हिन साल रमज़ान मुबारक जे अंदरि हरमैन शरीफ़ैन यानी मक्कतुल मुकर्रमा ऐं मदीनतुल मुनव्वरा जे अंदरि उन इस्लाम जी आसानीअ जे हवाले सां हिन साल हुननि 10 रकातूं नमाज़ तरावीह जी जेका ऐसा पढ़ाइण जो ऐलान कयो आहे। यानी इस्लाम जे अंदरि जॾहिं कॾहिं अहिड़ा मरहला, अहिड़ा मामला अचनि था त असांजे दीन जे अंदरि उहे सभु शयूं मौजूदु आहिनि त असां उन में आसानी पैदा करे सघूं, कंहिंजे मथां सख़्ती पैदा न करियूं। ऐं यकीननि जीअं कलाम पाक अलाह जो कलाम आहे, तिलावत कयो वञे थो, पर उन जे लाइ बि हुकुम आहे तिलावत कयो था, अव्हांजी दिलि बेचैन थिए थी त अव्हां उन तिलावत खे उते मुख़्तसिर कयो। त अल्लाह ताला जे कलाम खे मुहबत सां, प्यार ऐं पाबोह सां ही नुज़ूल रमज़ान मुबारक, नुज़ूल क़ुरान जो ही महीनो आहे ऐं यकीननि हिन में तिलावत कलाम पाक बि कसरत सां करणु खपे। इन मौज़ू ते बि यकीननि असां अव्हां अल्लामा मोहम्मद ताहिर ताहिरी साहब जन खां ज़रूरु ॿुधंदासीं। असांजा मोहतरम सनाख़ा इसरार हैदर मेमन ताहिरी साहब जन गॾु आहिनि। इसरार साहब, मां चाहींदुसि त पहिरीं सहरी आहे ऐं जीअं सिराइकी कलाम एशिया जे तमामु वॾे बुज़ुर्ग हज़रत पीर मिठा रहमतुल्लाह अलैह जन जो थियो ऐं ज़िक्र निकितो लतीफ़ सरकार जो, चाहींदुसि त असांजे उन सिंध दणी हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो को बहितरीनु कलाम थी वञे। अल्लाहुम्मा सल्ली अला जेकी ॾिठो सो अद्यूड़ी अवां छा ॾिठो भेनर अवां छा ॾिठो जेकी ॾिठो सो अद्यूड़ी अवां छा ॾिठो अवल नाम अल्लाह जो अवल नाम
जेकी ॾिठो सो मूं अला सिज चंड तारा कतियूं अला सिज चंड तारा कतियूं अला होते हैं खाताब तिखो होते हैं खाताब तिखो जेकी ॾिठो सो मूं अला जेकी ॾिठो सो अद्यूणी छा ॾिठो मखण माखी ऐं मिसरी अला होते हैं काम है बेमिठो भेनर छा ॾिठो अद्यूणी छा ॾिठो अदियूं शाह लतीफ़ जे भेट जो घोट लतीफ़ जे हो सैयद सब खां सुठो हो सैयद सब खां सुठो जेकी ॾिठो सो मूं अला जेकी ॾिठो सो मूं अद्यूणी छा ॾिठो भेनर छा ॾिठो सुभान अल्लाह जेकी ॾिठो सो मूं अद्यूणी अवां छा ॾिठो। नाज़रीन ही उहो कलाम आहे भिट धणी बादशाह जो जंहिं भेटाई पंहिंजे तसव्वुर जे अंदरि ऐं रूहानी मनाज़िल जे अंदरि उन आका जा दीदार कया वदुहा जे चेहरे वारे आका जा दीदार कया वल्लैल जे ज़ुल्फ़नि वारे आका जा दीदार कया आले रसूल त आहिनि ई पर भेटाई घोट जो अवां तारीख़ पढ़ी ॾिठी आहे मामूल हूंदो हो त हमेशह अल्लाह ताला जो किताब क़ुरान करीम पाण सां गॾु रखंदा हुआ मसनवी रूमी गॾु रखंदा हुआ सदन ॾाॾे शाह करीम रहमतुल्लाह अलैहि जन जो रिसालो गॾु रखंदा हुआ ऐं किताब पाण सां गॾु उहो रखंदो जेको आलिम हूंदो। जेके माण्हू चवनि था त भेटाई पढ़ियल न हो अणपढ़ियो माण्हू कॾहिं बि किताब पाण सां गॾु न हूंदो नथो खणी सघे। लतीफ़ सरकार न रुगो पढ़ियल हुआ पर पढ़ण सां गॾु कढ़ण पुरझण वारा हुआ ऐं उन लतीफ़ सरकार यकीनन जेकी ॾिठो सो मूं आख़िरी सिटरुनि जे अंदरि असांजे जनाब इसरार हैदर साहिब जेका ॻाल्हि कई त सैयद सभ खां सुठो त लतीफ़ साईं उते फरमायो त जखरे जे हो जवान ॾिसां कोन ॾेह में मुहड़ मिड़ियनी मुरसलें सरस संदसि शान यानी मुरसलनि जो अॻवान त आहे रहबर ऐं रहनुमा त आहे पर उन्हनि खां मथ भरो सरस संदसि शान फ़कान काब कौसैन औ अदना इहो मुयसर थियुसि मकान तंहिं आगे जो अहसान जंहिं हादी मेड़ियुम हैड़ो। तारीफ़ बि बयानु करे थो लतीफ़ सरकार उन आका जी अज़मत बि बयानु करे थो त गॾोगॾु साईं जे कलाम जो तसलसुल ॾिसो त उते शुक्र बि करे थो त उन अलाह जो अहसान आहे करम नवाज़ी आहे महिरबानी आहे जंहिं अहिड़ो हादी मेड़ियो जेको ख़ुदि ख़ुदा जो बि हबीब आहे। साईं मोहम्मद ताहिर ताहिरी साहिबु यकीनन असांजे जनाब इसरार साहिब जन बहितरीन लतीफ़ सरकार जे हवाले सां असांखे अहवाई ॿुधाई
रमज़ान मुबारक सहरी ट्रांसमिशन आहे ऐं हिन छा था सम्झो त असां अव्हां उन सहरी जे हवाले सां तयारी करियूं पिया, असांजे घरनि जे अंदरि जेका अॼु पहिरीं सहरी जी तयारी थी रही आहे त असांजे उन्हनि ईमान अहले ईमान जे घरनि जो उन वक़्तु घरूली माहौल ईमान जे एतबार खां रूहानीअ जे एतबार खां हींअर कीअं हूंदो, असांजो क़ुर ऐं हदीस ऐं असांजो ईमानी जेको जज़्बो आहे उहो छा थो चवे? असांजो प्यारो नबी हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन जॾहिं बि रमज़ानुल मुबारक जी आमद थींदी हुई पाण ख़ुशि थींदा हुया, बल्कि शाबानुल मुअज़्ज़म में ई दुआऊं घुरंदा हुया, या अल्लाह साईं असांजे हिन महीने शाबानुल मुबारक में बरकत अता फरमा ऐं असांखे भलारे महीने रमज़ानुल मुबारक ताईं पहुचा, यानी रमज़ानुल मुबारक जूं बहारूं ॾिसणु असांखे नसीब फरमा। ऐं उन महीने जी आमद खां पहिरियों ई सहाबनि सगोरनि खे गॾु करे उन्हनि खे इरशाद फरमाईंदा हुया, साहबियो तव्हांखे ख़बर आहे असांजे मथां हिकिड़ो अहिड़ो अल्लाह ताला जो महीनो अचण वारो आहे जंहिंमें अल्लाह ताला जा हे इनाम असांखे मिलनि था, ही नेमतूं मिलण वारियूं आहिनि। त इहे ख़ुशियुनि जो इज़हार ऐं ईमानी तक़ाज़ा जेका ईमान जी तक़ाज़ा आहे उन कैफ़ियत सां सहाबाए किराम खे बि सरशार फरमाईंदा हुया ऐं उन हदीसुनि ऐं उन्हनि ॻाल्हियुनि सां पंहिंजी उम्मत खे बि पैगाम ॾेई रहिया आहिनि त जॾहिं रमज़ानुल मुबारक जो महीनो अचे दिलि बाग़ो बहार थी वञे, छो जो हिन महीने में अल्लाह ताला दोज़ख जा दरवाज़ा बंदि करे छॾींदो आहे ऐं जन्नत जा दरवाज़ा खोले छॾींदो आहे। बुख़ारी शरीफ़ जी सही हदीस में अचे थो, इज़ा जा रमज़ान, जॾहिं रमज़ानुल मुबारक अचे थो, फुतिहत अबवाबुल जन्नह, जन्नत जा दरवाज़ा खोलिया वञनि था, व गुल्लिक़त अबवाबु जहन्नम, ऐं जेके जहन्नम जा दरवाज़ा आहिनि उहे बंदि कया वञनि था, व सुलसिलत शयातीन, ऐं शयातीन खे गिची में तोक विझी उनखे क़ैद कयो वञे थो। आम महीननि में जेको रेशो बुराई जो नज़र अचे थो, जेको रेशो असांखे बेहयाई जो नज़र अचे थो, उहो रेशो शैतान जी क़ैद खां पोइ घटि थी थो वञे ऐं नेकिन जो रेशो वधी थो वञे। सॼो ॾींहुं इंसानु रोज़े में आहे, क़ुर जी तिलावत में आहे, इंसानु सहरो इफ़्तार, हाणे सहरी ऐं इफ़्तारी सिर्फ़ु खाइण पीअण जो नालो कोन्हे, सहरी इबादत आहे। जेको सहरी में उथे थो, मानी खाए थो, पंहिंजे पेट खे पंहिंजी ज़रूरत खे पूरो करे थो, लेकिन अल्लाह ताला जी नज़र में हू इबादत करे थो। वरी सॼो ॾींहुं रोज़े में रहे थो, उहो रोज़ो बि इबादत, जॾहिं इफ़्तार में पहुचे थो त उहा इफ़्तार बि उन जे लाइ इबादत बणिजी वञे थी। ऐं हिकिड़ी हदीस शरीफ़ में अचे थो, जॾहिं इफ़्तार करण वारो रोज़ेदार इफ़्तारी करे थो त अल्लाह ताला जा फ़रिश्ता उन्हनि जे लाइ बख़्शिश ऐं मग़फ़िरत अल्लाह ताला खां घुरनि था, तलब कनि था। वरी जॾहिं निमाज़ खां फ़ारिग़ थिए थो, वरी इशा जी नमाज़ फ़ौरन, उन खां पोइ तरावीह अल्लाह ताला जी बारगाह में क़याम करे थो, वरी थोरी देरि साई पटे आराम करे थो, पंहिंजे जिस्म खे आराम ॾिए थो, त उनजो सुम्हण बि इबादत जे दर्जे में लिखियो वञे थो, उनजो सुम्हण बि नमाज़ जे दर्जे में लिखियो वञे थो, छो जो हू इंतज़ार में आहे त सहरी महल उथी सहरी करे पोइ फजर जी निमाज़ पढ़णी आहे, त जेको निमाज़ हिकिड़ी नमाज़ खां ॿी निमाज़ जे इंतज़ार में रहे, गोया के उहो बि नमाज़ में ई शुमार कयो वञे। यानी अव्हां जेका ॻाल्हि कई सहरीअ सां लागू फजर जे नमाज़ जी, त इन मञा इहो आहे त सहरी देरि कयो ऐं अफ़्तारी सवेर कयो, यानी रोज़े खोलण में देरि न कयो ऐं सहरी रोज़े रखण में देरि, यानी सहरीअ जो जेको आख़िरी टाइम आहे उन में सहरी कयो तव्हां, त वरी तव्हां या साॻे वज़ू सां या ॿीहर ताज़ो वज़ू करे ऐं फजर जी नमाज़ अदा करे सघो। इहे ॿ अमल थींदा। हिकिड़ो सहरी माण्हू जेको वक़्त खां पहिरीं करे थो, सहरी जे शुरूआती टाइम में सहरी करे वरितईं, हाणे निंड जो ग़लबो आयो, सुस्ती थी वई, उन खां फजर जी नमाज़ निकिरी वञे थी। हाणे हिकिड़ो फ़र्ज़ु त अदा कयईं, रोज़े जी फ़र्ज़ियत जे लाइ सहरी कयईं, वरी नमाज़ जो फ़र्ज़ु क़ज़ा थी वञे थो, त इन खां बहितर इहो आहे
त उहो सहरीअ जो वक़्तु जेको आहे आख़िरी वक़्त में सहरी कजे ऐं गॾोगॾु सहरी खां पोइ उमूमन मसाजिद जे अंदरि हींअर त रमज़ान मुबारक में इहो इंतिज़ामु ख़ासि करे शहरनि में, बहिराड़ीअ जे अंदरि केतिरी क़दुरु आहे, पर शहरनि जे अंदरि इन्हीअ जे करे फजर नमाज़ ॿियनि महीननि जी भेट में सवेर अदा कई वेंदी आहे। त जीअं सहरीअ जो टाइम शुरू थिए थो त इन हवाले सां जेको माण्हू नमाज़ जी तयारी कंदो, यकीनन सहरी जो ख़तमु थियण में आज़ान आई ऐं फ़ौरन तो मस्जिद में वञे थो, सुनत घरां पढ़ी करे फ़र्ज़ पढ़ी पोइ आराम करे थो त उन ॿई फ़र्ज़ अदा कया। हालांकि इन में अगरि ॾिसिजे त फ़िक़ह हनफ़ी में जी फजर जी नमाज़ देर सां पढ़ण में वधीक अजर आहे, जी, लेकिन छो जो हिते पर नुक़सान नुक़सान ख़दशो आहे, ख़दशे जे करे इन जे उहो करे जेको असां आहे उनखे पहिरियों अदा करियूं था ऐं इन में अजर ऐं सवाब में का कमी पैदा न थिए। बिल्कुलु। जी नाज़रीन, अज़मत रमज़ान सहरी ट्रांसमिशन जारी आहे। वठूं था थोरी साही ऐं मिलूं था साही खां पोइ। जी नाज़रीन, हाज़िर आहियूं साही खां पोइ। अज़मत रमज़ान सहरी ट्रांसमिशन जारी आहे। अल्लामा मोहम्मद ताहिरी ताहिरी साहिब जन असां सां गॾु आहिनि। साईं अल्लामा मोहम्मद ताहिरी ताहिरी साहिब, सहरी आहे यकीनन ऐं रोज़ो रखियो वेंदो, अहले ईमान रोज़ो रखनि था। त असां रमज़ान मुबारक जा आम तौर ते जीअं चई वेंदो बाबा हीअ ॻाल्हि पैकेज में आई आहे, त रोज़े जो स्पेशल रूहानी पैकेज अल्लाह ताला जे तरफ़ खां उन जा फ़ाइदा समरात जेके आहिनि उहे कहिड़ा आहिनि? रोज़े जा त अणखुट फ़ाइदा असांखे मिलनि था, नज़र अचनि था अहादीस में ऐं औलिया किरामनि जे अक़वालनि में। हिकिड़ो कौल यादि अचे पियो, हज़रत इब्न यमान हकीमनि खां सवाल कयो, पुछो त मूंखे इहो ॿुधायो त जिस्म जी इस्लाह कहिड़ी शइ में आहे जो जिस्म मुंहिंजो ताक़तवर थिए, मुंहिंजे जिस्म में क़ुवत अचे। त हुकमा हकीमनि तबीबनि उन्हनि खे चयो तव्हां रोज़ो रखो। वरी जॾहिं आरिफ़ीन औलिया अल्लाह जे नेक ॿारनि वटि पहुतो, उन्हनि खां पुछूं त तव्हां मूंखे ॿुधायो त अहिड़ो अमल जंहिंसां मां अल्लाह ताला जे वेझो पहुची वञा, अल्लाह ताला जी वेझड़ाई हासिल करे वठां। आरिफ़ीन उन्हनि खे जवाबु ॾिनो त तव्हां बुखिया रहो, बुख ऐं उञ काटियो, इन सां तव्हांखे अल्लाह ताला जी वेझड़ाई मिलंदी। जेके हुकमा हुया, फ़िलासफ़र हुया, उन्हनि खां पुछो त मूंखे उहो नुस्ख़ो ॿुधायो जंहिंसां मुंहिंजी फ़हम ऐं फ़रासत तेज़ थिए, मुंहिंजो अक़ुल तेज़ थिए, अक़ुल वधे, उहा कहिड़ी शइ आहे? उन्हनि चयो त तव्हां बुख ऐं उञ काटियो, तव्हांजी अक़ुल, तव्हांजो फ़हम तेज़ थींदो, तव्हांजी सोचण जी सलाहियत तेज़ थींदी। अहिड़े तरीक़े सां ॿिया जेके फील्ड वारा हुया, उन्हनि खां इहो सवाल, सभिनी इहो जवाबु ॾिनो त तव्हां बुख काटियो। हुन चयो जॾहिं बुख ई काटणी आहे त पोइ छो न मां अल्लाह ताला जी रज़ा जे लाइ रोज़ो रखां। ऐं उन ॾींहं खां उन्हनि अहद कयो त अॼु खां पोइ मां न खाईंदुसि ऐं न पीअंदुसि ऐं पूरी ज़िंदगी रोज़ा रखंदुसि। आख़िरी मरण घड़ी ताईं हुननि रोज़ा रखिया ऐं साए मुदहर थी विया, पूरी ज़िंदगी हुननि रोज़ा न छॾिया। रोज़े में उमूमन जेको ख़्यालु आहे त पेट भरण सां तवानाई मिले थी, सेहतमंद थिए थो माण्हू, पर हीअ त हिकिड़ो हुकमा ऐं आरिफ़ीन सुलहा जे हवाले सां जेको प्यारो नादरीन मां ॾिठो त हीअ जेको ख़ासि पैगाम मिलियो त उञ ऐं बुख जिस्म जी ज़कात आहे। रोज़ो ख़ासि करे उहो जिस्म जे अंदरि रूहानियत सां गॾोगॾु जिस्मानी तवानाई बि पैदा करे थो। जी साईं, तव्हां पंहिंजी ॻाल्हि। वरी अहिड़े ई नमूने सां जॾहिं असां ॾिसूं था असांजी जेका रूहानियत आहे या असांजे जिस्म में जेके आज़ाए रईसा अल्लाह ताला रखिया आहिनि, हाणे 11 महीना असां खाऊं था पीऊं था, जॾहिं 1 महीनो असां उनखे रिलैक्स ॾियूं था त उहो जिस्म जा उहे आज़ाए रईसा उहे ताक़तवर बणिजी था वञनि, उहे कवी थी था वञनि। पोइ उनखां पोइ वरी जॾहिं असां खाईंदासीं पीअंदासीं, उहो सही तरीक़े सां पंहिंजो कमु कंदा, सही तरीक़े सां हलंदा। इहो जिस्म जी क़ुवत आहे, जिस्म जो फ़ाइदो आहे, रूहानी बि फ़ाइदो आहे। इंसान जिस्म जी क़ुवत खाइण सां, लेकिन रूहानियत जी
ताक़त ऐं क़ुवत, रूह जी क़ुवत न खाइण ऐं न पीअण सां आहे। सुभान जीअं असांजे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकिड़े मौक़े ते मुसलसल रोज़ा रखिया, मुसलसल। हिकिड़ो रोज़ो ख़तमु थियो, वरी इफ़्तार न फ़रमायो, वरी राति जो रोज़ो, वरी सहरी में सहरी न फ़रमायो, वरी रोज़ो। साहबा किराम बि ईअं कयो हो। साहबा किराम 2 ॾींहंनि में ई थेड़ खाइण लॻा। साईं जन पुछो तव्हांखे छा थी वियो आहे, तव्हां छो कमज़ोर थी विया? या रसूलल्लाह, तव्हांखे ॾिसंदे असां बि सोम विसाल जा रोज़ा रखिया, बग़ैर सहरी इफ़्तारी जा रोज़ा रखिया। फरमायो अय्युकुम मिसली, तव्हां मां केरु आहे जेको मुंहिंजे मिसिल थी सघे थो? सुभान अल्लाह। तव्हां त नथा खाओ, नथा पीओ, लेकिन मूंखे युतइमुनी रब्बी वयस्क़ीनी, मुंहिंजो परवरदिगार मूंखे खाराईंदो बि आहे, मूंखे पीआरींदो बि आहे। उहो ज़ाहिरी तौर ते खाइण पीअण न हुयो, बल्कि सूफ़िया और रफ़ा चवनि था त अल्लाह ताला पंहिंजे दीद जा जाम पीआरींदो बि हुयो ऐं खाराईंदो बि हुयो। सुभान अल्लाह, माशाअल्लाह साईं। यकीनन अज़मत रमज़ान सहरी ट्रांसमिशन जो वक़्तु पंहिंजे पुॼाणी जी तरफ़ पियो वञे। मां चाहींदुसि त अव्हां असांजे नाज़रीन खे रोज़े रखण जी जेका दुआ आहे उहा ॿुधायो, त उन खां बाद में वरी असां तमामु बहितरीन असांजे आशिक़ रसूल शाइर अल्लामा मोहम्मद इदरीस ॾाहिरी साहिब जन जे कलाम सां जनाब इसरार साहिब जन खे गुज़ारिश कंदासीं त इन सहरी ट्रांसमिशन अज़मत रमज़ान जे प्रोग्राम जी पुॼाणी थींदी। ऐं असांजे नाज़रीन खे जेका असांजे रोज़े रखण जी दुआ आहे उहा। रोज़े रखण जी सभ खां पहिरियों दिलि में नियत ज़रूरी आहे त सुभाणे मां यानी अचण वारो जेको ॾींहुं आहे उनजी रोज़े जी नियत करियां थो। ज़ुबान सां चवणु सुन्नत आहे, दिलि में नियत करे। ऐं ज़ुबान सां अरबी अल्फाज़ इहे आहिनि वबिसौमि गदिन नवैतु मिन शहरि रमज़ान। सुभान अल्लाह। जी नाज़रीन, वबिसौमि गदिन नवैतु मिन शहरि रमज़ान, ही रोज़े रखण जा कलमात जेके अल्लामा साईं मोहम्मद ताहिरी साहिब जन ॿुधाया। अज़मत रमज़ान सहरी ट्रांसमिशन पंहिंजी पुॼाणी न पियो वञे। पंहिंजे मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी समेत असांजे मेरान टीवी जे हिन अज़मत रमज़ान ट्रांसमिशन सहरी ट्रांसमिशन जी पूरी टीम खे इजाज़त ॾींदा वेंदे वेंदे असांजे मोहतरम जनाब इसरार हैदर मेमन साहिब जन सां गॾिजी अव्हांखे अल्लामा मुफ़स्सिर क़ुरान मोहम्मद इदरीस ॾाहिरी साहिब जन जो तमामु बहितरीन शाया निशान ही हमदिया कलाम नातिया कलाम ॿुधायूं था। बिस्मिल्लाह। मदीने वारा हबीब प्यारा, मदीने वारा हबीब प्यारा, निगाहे करम रख जा भलारा भरम रख जा मदीने वारा हबीब प्यारा, मदीने वारा हबीब प्यारा, रोणे दुरूद तोते के रोणे सलाम अकीदे अदब सां पढ़ंदा ही तुंहिंजा ग़ुलाम आहिनि। साईं किरोड़े दुरूद तोते किरोड़े सलाम आहिनि, अकीदत अदब सां पढ़ंदा अव्हांजा ग़ुलाम आहिनि। पाण बाझारा सभिनि जा सॾड़ा सारा, थो पाण बाझारा सभिनि जा सॾड़ाई सारा, निगाहे करम रखजां भलारा भरम रखजां मदीने वारा हबीब प्यारा, मदीने वारा हबीब प्यारा।
वलो अन्नहुम में बीठो हुक्म साफ साईं अवां जे दर ते आयो खता माफ साईं हे वलो अन्नहुम में बीठो हुक्म सफ़ साईं अवां जे दर ते आयो खता माफ साईं शफाअत तुंहिंजी हिमायत तुंहिंजी शफाअत तुंहिंजी हिमायत तुंहिंजी निगाहे करम रखजा भला भरम रखजा मदीने वारा हबीब प्यारा मदीने वारा हबीब प्यारा गुलाम सदी गुलामी हिदाहिरी पियो ॾींदो अव्हां ता आणायो तॾहिं इदरीस ईंदो गुलाम संदी गुलामी हिदायरी पियो ॾींदो अवां ता आणायो तॾहिं इदरीस ईंदो मूंते आहे मेहरबानी मुझे सारे जग जा जानी ते आहे मेहरबानी मुते सारे जग जा जानी निगाहे करम रख जा भला भरम रख जा मदीने वारा हबीब प्यारा